सुधीर फौजी तंदर कोने। अरे निभागा सुधीर नालो तो न खण न। सुनन को सबूत लाया छड़ियो। अज पहिरियों दफ़ो इया थियो त कोई तुझे इन घर में गिरी ऐं असां सभिनी के जख्मी करे वियो। इन जो हिसाब उन्हनि खे ॾियणो पवंदो। तोखे कुछ याद आए जायड़ी का गाल जी उन्हनि खे सुञाणियो वञे न दा वो जी आया असां मतो हमलो करे असां के बेहोश करे छडियो। असां के त विणण जो मौको ही न ॾिनो। उन्हनि खे बुट लॻल हुई वो सुञाणप में न आया। वो जी आया हुननि हमलो करे ॾिनो असां ते। तू छा था समझन? तू बची नहीं था न कदें भी न। फौजी छी वियो न हमलो। मुखे खबर आई त यो सुधीर कुछ न कुछ जरूर कंदो। सुधीर फौजी तंदर कोने। हाँ ही सही तो चए। जॾहिं हू तोखे ॻोल्हिन पिया त उन्हनि सुधीर नालो खयो हुयो। यो सुधीर मिड़ई शहर में शरीफ ही घुमंदो अथई। असल में वॾी अथई फिल्म में। कुत्तो कमीनो के जाजो मुझे करते तो हमलो करे। तो हाँ जो उनके सिंता कौन छड़ींदासे। अथो करेक्ट होता ही जा। दिमाग मुझो न पर ने सुधीर जो खराब थियो है जो ने मुझे करते हमलो क्यों है। न सुधीर तो शरीफ आए वो तो ते किए तो हमलो करे सके। मां तो चवा मुझे सामो हटी परे थी किते वडे नडे जी मुको इज्जत न विसरी वने। अरे सबर कर सफा हद को बाहर निकतो तो वनी भला तोखे किए खबर पई यो हमलो सुधीर कयो है। जायदा जे कनन सां ॿुधो आहे हाणे इहो न चइजांइ इहो बि कूड़ आहे। अरे तू बस कर फौजी तू झट सबर कर मां जांच कया पियो इन मसले में कंहिंजो हथ आहे उनखे तो सजा मां पाण ॾींदुसि ऐं पंहिंजे इन्हनि हथनि सां। ठीक है सब्र मां क्या थो पर हिकिड़ो ॾींहुं सिर्फ हिकिड़ो ॾींहुं